हर मेवे में पंहिंजूं ख़ासियतूं ऐं फ़ाइदा हूंदा आहिनि। अहिड़ी रीति ॾाढ़ूं में बि केतिरियुनि ई मूज़ी बीमारियुनि जो इलाजु लिकियलु आहे। ॾाढ़ूं खे जन्नत जो मेवो बि चयो वेंदो आहे, जॾहिं त हिन मेवे जी ॿाहिरीं खल सख़्तु ऐं अंदरां सवें दाणा मौजूदु हूंदा आहिनि। हिन वक़्तु फ्रूट बाज़ार में ॾाढ़ूं विकिरे लाइ मौजूदु आहे ऐं शहरी ॾाढ़ूअ जे फ़ाइदनि बाबति ॼाणींदे इन खे महांगे अघ ते ख़रीद करे रहिया आहिनि। हिन रसीले मेवे ॾाढ़ूअ जी ख़रीदारी वक़्तु तव्हांखे कुझु शयूं ज़हन में रखणु घुरिजनि। मौसम, रंग ऐं खल जे मयार सां गॾोगॾु हिन जी साइज़, शिकिल ऐं वज़न जे बुनियाद ते बहितरीन ॾाढ़ूं जी चूंड करे सघिजे थी। जेकॾहिं ॾाढ़ूं उन इलाइक़े में पोखियो वियो आहे जिते अव्हां रहो था त उन खे उन ई मौसम में खाइणु सिहत लाइ भलो आहे। मिसाल तौरु ॾाढ़ूं अक्टूबर खां डिसंबर ताईं जो मेवो सम्झो वञे थो ऐं अव्हां इन्हनि महीननि खां सवाइ ही मेवो ख़रीद करियो था त उन में घटि वधाई थी सघे थी। ॾाढ़ूअ जो रंग बि वॾी अहमियत रखे थो। बहितर आहे त अहिड़ो ॾाढ़ूं चूंडिजे जंहिंजो रंग घाटो ॻाढ़ो हुजे। हमेशा इहा कोशिश कजे त ॾाढ़ूं साइज़ में वॾो हुजे, छो त इन में मौजूदु दाणनि में रस वधीक हूंदी आहे। ॾाढ़ूं हमेशा वॾो, गोल ऐं मज़बूत ॻोल्हिजे ऐं वज़नी ॾाढ़ूं बि सभिनी खां भलो हूंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk